नासिनवा खे सालेपट खां आगाह कयूं। सालेपट में बरसात जे करे केतिरा ई ख़ौफ़नाक हादसा पेश आया आहिनि। अव्हां खे ख़बर ॾियूं पिया सालेपट खां सालेपट में हादिसो थियो आहे। सालेपट खां अव्हां खे आगाह कयूं पिया। सालेपट वेझो ॻोठ कहिड़ी में विॼ किरण सबबि नीगर फोत थी वियो आहे। बरसात दौरान विॼ किरण सबबि असद वल्द अरबेलो मल्हा फोत थी वियो आहे। ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। सालेपट खां सालेपट वेझो ॻोठ कहिड़ी में बरसात दौरान विॼ किरण सबबि असद वल्द अरबेलो मल्हा फोत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर सालेपट खां ॾियूं पिया। सालेपट वेझो ॻोठ कहिड़ी में विॼ किरण जे नतीजे में नौजवान 17 साला नीगर असद फोत थी वियो आहे, जॾहिं त संदसि वालिद अरबेलो ज़ख़्मी थी पियो आहे। नासिन ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। सालेपट वेझो ॻोठ कहिड़ी में विॼ किरण सबबि 17 साला नौजवान असद फोत थी वियो आहे, संदसि वालिद ज़ख़्मी थी पियो आहे।